सखर पुलिस पारां मुबैना तौर ते पुलिस मुक़ाबले में सिंध यूनिवर्सिटी के शागिर्द इरफान जतोई के मुक़ाबले में क़त्ल करण वारे वाक़े के खिलाफ सिविल सोसाइटी पारां अदरा खोखर, उल्फत सातो ऐं डॉक्टर नज़ीर खोखर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मच्छर चौक खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त उन जे कातिलनि खे जल्द खां जल्द सज़ा ॾिनी वञे। अगरि जो क्रिमिनल हो या ॾोहारी हो त पाकिस्तान जा कानून आहिनि, आइन आहिनि, अदालतूं आहिनि, उनखे उन में पेश कयो वञे। असांखे नथो लॻे त पुलिस कॾहिं बि इंक्वायरी पंहिंजे मतिलबु उन में मुखालफ़त में ॾिनी हुजे। हू सदाई हमेशह हू पंहिंजे मफ़ाद ख़ातिर कंदा आहिनि। इन जो बहितर हल त इहो आहे त जुडिशल इंक्वायरी उहा बि बहितरीन हिकिड़े जज खां कराई वञे। असां वटि आइन जॾहिं आइन आहे त पोइ पुलिस खे बि अख़्तियार आहिनि, महदूद अख़्तियार आहिनि त पुलिस खे बि उहो 24 कलाकनि में जेको क्रिमिनल आहे केर बि आहे गिरफ़्तार करे कोर्टनि में पेश करणो। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त इरफान जतोई क़त्ल केस जी अदालती जांच कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन फयाज़ शेख सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध टीवी न्यूज़, हिंगोर।